मुंहिंजो नालो रीमा महेंद्र पुरसाणी आहे ऐं मां BCom पास आहियां। मां डिजिटल इंडिया भाषणी मिशन सां जुड़ियल आहियां। इन में सिंधियुनि जे लाइ कमु थींदो आहे ऐं मां इन में 6 डिस्ट्रिक्ट में कमु कयो आहे। हाणे बि मां इन सां जुड़ियल आहियां ऐं तंहिंखां पोइ मां हिते कृष्णा मंडल स्कूल सां हाणे जुड़ियल आहियां, कृष्ण शेवा मंडल ट्रस्ट। इन जे अंदर में राधा कृष्ण गिरधारी लाल सोभराज स्कूल प्राइमरी स्कूल आहे। इन जी मां ट्रस्टी हुअमि। मुंहिंजो सहुरो मूंखे इन स्कूल में ट्रस्टी करे विया। मुंहिंजो सहुरो शौकत राय पुरसवाणी वकील हुआ ऐं इन स्कूल सां जुड़ियल हुआ, हिते शेवा जो कमु कंदा हुआ। उहे जनरल सेक्रेटरी हुआ ऐं तंहिंखां पोइ हाणे मुंहिंजो ॾेर एट प्रेज़ेंट जनरल सेक्रेटरी आहे ऐं मुंहिंजो घोटु बि महेंद्र पुरसवाणी हिते सॼे स्कूल जी देखरेख कंदा आहिनि, सभु कुझु उहो संभालींदा आहिनि। ऐं मां हिते टीचरुनि सां जुड़ियल आहियां। CO हुजे, प्रिंसिपल हुजे, जेके बि उन्हनि जूं इशूज़ हूंदा आहिनि उहे मां उन्हनि खे सॉल्व करे ॾींदी आहियां ऐं मां उन्हनि खे टीचरुनि खे बि मां काउंसलिंग बि कंदी आहियां। हिते मां हाणे साल खां हिकदमि एक्टिव आहियां। हा, RGS स्कूल जीअं मूंखे इहो पंहिंजे वॾनि खां ॿुधण लाइ मिलियो त हीउ स्कूल ही शेवा ट्रस्ट जो कमु 1926 में पाकिस्तान में शुरू थियो हो। पाण में चङनि ई शिकारपुर शहर में इहो शुरू थियो हो ऐं पोइ विरहाङे जे दौरान इन जो कमु थोरे वक़्त लाइ सम्झो 25-30 सालनि लाइ बंदि थी वियो हो। वरी हिते 1956 में हिंदुस्तान में वरी खां उहो कमु सुठे नमूने ट्रस्ट जो चालू थी वियो। 20-25 हिते मेंबर जुड़ियल हुआ। पहिरियों उहे हिते नारीशाला जो कमु, घणेई शेवाउनि जो कमु कंदा हुआ। पोइ वरी उन्हनि पाण में सोचियो कि छो न असां हिते हिकु स्कूल ठाहियूं ऐं उन्हनि पोइ हिते 1972 में स्कूल जी नींव रखी सुठे नमूने ऐं उन्हनि चयो कि असां ज़माने सां गॾु हलूं, तॾहिं इंग्लिश स्कूल इन्हनि शुरू कयो। ऐं पर उन्हनि पंहिंजी सिंधी भाषा खे बि न विसारियो। उन्हनि हिकु सिंधी लेक्चर बि हमेशह हलाईंदा रहिया जीअं असांजी सिंधी भाषा हमेशह क़ाइमु रहे, जिंदा रहे। हा, असांजी स्कूल जी लाइब्रेरी तमामु सुठी ठहियल आहे। उते घणाई किताब आहिनि ऐं उते असां वटि सिंधी किताब बि तमामु घणा हुआ। उहे असांखे सिंधी किताब कीअं जमा थिया त भई असांजा ॿार जेॾीमहिल सिंधी प्रोग्रामनि में वेंदा, सिंधी फंक्शननि में भाॻु वठंदा हुआ त उन्हनि खे इनाम जे रूप में किताब मिलिया वेंदा हुआ। दयाल आशा सर उन्हनि खे किताब ॾींदा हुआ ऐं हिते ॿिया बि चङे ई लेखक हुआ जेके असांखे स्कूल खे अची किताब डोनेट करे वेंदा हुआ। पोइ हिते 200-250 किताब सिंधीअ जा जमा थी विया। जीअं ई मां हिते जुड़ियसि त मां लाइब्रेरी में वियसि त मां उते ॾिठो हिते त घणेई सिंधी किताब पिया आहिनि। पोइ मां चयो ॾिसो हाणे त मूंखे ॿुधण में आयो कि सिंधी किताब डिजिटल था थियनि पिया, त मां कोशिशि कई भई मां छो न इहे किताब ॾेई छॾियां। जीअं हर कोई डिजिटाइज़ थींदो त हर कोई पढ़ी सघंदो। कहिड़े बि देश में माण्हू वेठा हुजनि त उन किताबनि जो फ़ाइदो वठी सघनि था। इन तरह सां लेखक बि जिन किताब लिखिया आहिनि उन्हनि जी बि आइडेंटिटी सभिनि माण्हुनि जे अॻियां ईंदी। उन किताबनि जो हर कोई फ़ाइदो वठी सघंदो। बसि असांजो स्कूल जेको आहे त असां हिते टीचरुनि जी पघारूं तमामु सुठियूं ॾींदा आहियूं ऐं असांजे ॿारनि जी स्कूल जी फ़ीस तमामु घटि आहे। सॼे उल्हासनगर खां हिते ई घटि में घटि आहे ऐं हिते असां क्वालिटी एजुकेशन ॾींदा आहियूं हिकदमि ॿारनि खे। छो त ट्रस्ट जो स्कूल आहे। हिते जेके ॿार ईंदा आहिनि उहे तमामु घणी शाहूकार फैमिलियुनि मां न ईंदा आहिनि, पर असां तब बि सोचींदा आहियूं उन्हनि खे हर का सुविधा मिले। जीअं अॼुकल्ह कंप्यूटराइज़ जो ज़मानो आहे, रोबोटिक्स आहे, असां उन्हनि खे उहा हर सुविधा ॾींदा आहियूं जीअं उन्हनि जी जाम सुठी परसेंटेज अचे ऐं उहे वीचारा पंहिंजे ज़िंदगीअ में तरक़ी कनि ऐं सुठे उहिदे ते पहुचनि।